खैरपुर मां ख़बर ईंदा हलो त ताज़ो तूफ़ानी बरसातुनि सॼे मुल्क में तबाही मचाए छॾी आहे ऐं ॿोड़ तबाही मचाए छॾी आहे। इन खां अलावा गंदे पाणी जे करे मलेरिया जहिड़ियुनि बीमारियुनि में बि इज़ाफ़ो थी रहियो आहे। माली बहरान सबबि अवाम जे कमज़ोर कुवत ख़रीद खे नज़र में रखंदे रोटरी क्लब ऑफ खैरपुर डिट्स वादी पारां ज़रूरतमंदनि खानदान में 200 मच्छरदानियूं विरायूं वयूं त जीअं बरसातुनि खां पोइ मलेरिया ऐं ॿियनि मच्छरनि मां पैदा थींदड़ बीमारियुनि खां बचाव थी सघे। ज़रूरतमंदनि ऐं ग़रीब खानदाननि में 200 मच्छरदानियूं विरायूं वयूं जेके खजूर खणण जो कमु कनि था। इहा तक़सीम रोटरी क्लब ऑफ खैरपुर जे सदर रिज़वान अहमद जी अॻवानी में कई वई ऐं क्लब जे सेक्रेटरी डॉक्टर सोहेल अहमद मजीदाणे जी सहूलियतकारी कई वई। इन में ZRR जो रूट्रेक्टर मुमताज अली, डिप्टी ज़िला सेक्रेटरी रूटीन असद रज़ा मलिक ऐं ॿिया शामिल हुआ। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।